एक ॿी अहम ख़बर खां वाक़िया आगाह कयूं पिया। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन में जमा कराइण लाइ अॼु आख़िरी ॾींहुं आहे। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन सेक्रेटेरिएट इस्लामाबाद में अॼु राति 12 वॻे ताईं जमा कराए सघजनि था। तर्जुमान जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन में जमा कराइण लाइ अॼु आख़िरी ॾींहुं शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन सेक्रेटेरिएट इस्लामाबाद में अॼु राति 12 वॻे ताईं जमा कराए सघजनि था। तर्जुमान जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन में जमा कराइण लाइ अॼु आख़िरी ॾींहुं आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन में जमा कराइण लाइ अॼु आख़िरी ॾींहुं आहे। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन सेक्रेटेरिएट इस्लामाबाद में अॼु राति 12 वॻे ताईं जमा कराए सघजनि था। तर्जुमान जो इहो चवणु आहे। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन में जमा कराइण लाइ आख़िरी ॾींहुं शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन सेक्रेटेरिएट इस्लामाबाद में अॼु राति 12 वॻे ताईं जमा कराए सघजनि था। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन में जमा कराइण लाइ अॼु आख़िरी ॾींहुं आहे। शुरूआती तकबंदियुनि ते एतराज़ इलेक्शन कमीशन सेक्रेटेरिएट इस्लामाबाद में अॼु राति 12 वॻे ताईं जमा कराए सघजनि था। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कुर्बान बलोच, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन पाकिस्तान के इब्तिदाई तकबंदियूं उनके एतराज़नि के हवाले सां हिकिड़ो बयान जारी किया है, जंहिंमें जेके भी लाॻापियल धुरियूं सियासी जमातूं उन्हनि ते वाज़े किया वियो है त जेकॾहिं अक्टूबर 27 अक्टूबर तकबंदियुनि के एतराज़ के हवाले सां आख़िरी तारीख़ है। इलेक्शन कमीशन पाकिस्तान तरफां इहो ॼाणायो वियो आहे त आवाम जी सहूलियत लाइ इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त इब्तिदाई जेके तकबंदियुनि ते एतराज़नि जो जेको टाइम आहे उहो राति 12 ताईं जमा कराए सघजनि था। उन खां पोइ जेके मौजूदा इब्तिदाई तकबंदियूं थियनि उन ते को बि एतराज़ तस्लीम न कयो वेंदो। इलेक्शन कमीशन पाकिस्तान जेके नई आदमशुमारी खां पोइ तकबंदियुनि जो अमल मुकमल कयो ऐं उन ते एतराज़ जे लाइ 27 अक्टूबर की तारीख़ मुक़ररु कई हुई। अॼु 27 अक्टूबर है। राति 12 वॻे ताईं उन्हनि ते इन तकबंदियुनि ते क़ौमी असेंबली सूबाई असेंबली जेके भी नयूं तकबंदियूं थियूं उन्हनि ते एतराज़ दाख़िल कराए सघनि था। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।